कंदा हरऊं लखी गुलाम शाह। लखी गुलाम शाह स्टेट फाउंडेशन जी चेयरपर्सन मैडम शाइस्ता बलोच संदसि टीम दिल्ली शिकारपुर जे इंफॉर्मेशन सेक्रेटरी सहाफ़ी वली मोहम्मद भयो अब्दुर्रहमान चाचड़ समेत ॻोठ जुमू खान मार पहुची सिंध टीवी न्यूज़ ऐं रोज़ानी जीजल जे रिपोर्टर सीनियर सहाफ़ी अब्दुल मालिक महर सां जीजल अमड़ सौट ऐं मासड़ जे वफ़ात ते ताज़ियत कई ऐं गहरे दुख जो इज़हार कंदे चयो त हिकु महीने दौरान अव्हां जी जीजल अमड़ सौट ऐं मासड़ फौत थी विया आहिनि। अव्हां जी पूरी फैमिली सदनी वरितल आहे, जंहिंजो दर्द आउं सम्झी सघां थी। मां बि तव्हां जे दुख में बराबरि शरीक आहियां। हुन मौक़े ते अब्दुल मालिक महर मैडम शाइस्ता बलोच ऐं संदसि टीम जो शुक्रियो